ख़बर शामिल कयूं पिया चंबड़ खां। एहसास किफ़ालत सेंटर चंबड़ ते आयल औरतुनि शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। औरतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एहसास किफ़ालत सेंटर वीराने में ठाहियो वियो आहे। हिते न पाणीअ जी सहूलियत न वॉशरूम जी सहूलियत आहे, न वेहण जी आहे। उन खां अलावा डिवाइस होल्डरनि जी बदमाशी उरूज ते आहे, जेका मुस्तहक औरत 2000 कटवटीअ जा ॾिए थी। उन मुस्तहक औरत खे एजेंट माफ़िया मार्फत पैसा जल्दी ॾिना वञनि था। जेका औरत कटवटीअ जा पैसा नथी ॾे उनखे परेशान कयो वञे थो। पुलिस नफ़री बि न हुजण जे बराबरि आहे। सिर्फ़ 2 पुलिस जा जवान औरतुनि जी हिफ़ाज़त ते मअमूर आहिनि, जेको नाकाफ़ी आहे। इंतज़ाम आहिनि। आयल औरतुनि डीसी टंडो अलायार खां मुतालबो कयो त चंबड़ एहसास किफ़ालत सेंटर ते सहूलियतूं मुयसर करे ॾिनियूं वञनि। उन्हनि एहसास किफ़ालत जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो त डिवाइस होल्डरनि खां कटवटी बंदि कराई वञे। उन्हनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। रिपोर्ट करे रहिया रशीद अहमद, अहमदानी पे न्यूज़ चंबड़।